लॻो ठीक है। असां हिननि 16 ऐं 28 चालांदासीं वॾो आम पूरो वॾींदड़ छा वॾो आम पूरो वॾींदड़ माना हिननि खे जेके अंग वॾींदा ठीक है। 16 ऐं 28 जेके वॾनि था ठीक है। मोहम्मद 16 खे विके जो कोड़ वॾे थो ठीक है पूरो वॾे थो विके कोड़ 16 ते घणा चक्कर लॻंदा 8 चक्कर लॻंदा ठीक है। 28 खे विके जो कोड़ घणा चक्कर वॾींदो 4 हां 14 दफ़ा माना विके जो कोड़ हिनखे वॾे थो हिन में माना विके जो कोड़ छा माना वॾे थो ऐं आम आहे पर वॾो न आहे असांखे वॾो माना ॻोल्हणो आहे वॾो आम पूरो वॾींदड़ माना 16 खे वॾे पर वो वॾो हुजे ऐं आम बि हुजे ठीक आहे। हाणे हिकिड़ो ॿ थो वॾे थो ॿियो हिकु वॾे थो ऐं ॿियो 4 थो वॾे माना 4 हाणे उन लाइ तरीक़ो कहिड़ो आहे माना हीअ कीअं थो लहो त सही हूअं त असां लही सघूं था मिसाल जी ॻाल्हि आहे माना हिकिड़े कोड़ो हिकिड़े कोड़ो हिकिड़े माना हीअं हणंदा वञो त ख़बर पवंदी त कहिड़ो कोड़ो हिनखे लॻे थो 16 जो कहिड़ो लॻे 28 कहिड़ो लॻे माना 4 छा आहे वॾो आम पूरो वॾींदड़ आहे माना 4 16 खे वॾे थो 28 खे वॾे थो 2 खे वॾे थो इन चइनि खां पोइ अॻिते को बि ॿियो अहिड़ो न आहे जेको ॿिन्हिनि खे वॾे माना आम हुजे आम मतिलबु ॿिन्हिनि खे वॾे सही आहे न मां ॿियो कोड़ो जेको 16 खे वॾींदो या 14 मिसाल जी ॻाल्हि 14 जो 28 खे कोड़ो लॻे थो सही आहे न 14 जो 28 खे लॻे थो माना पिछो जो 28 पर 16 खे नथो लॻे माना इहो आम न आहे असांखे अहिड़ो माना अदद ॻोल्हणो आहे जेको आम बि हुजे ऐं वॾो बि हुजे त उहो कहिड़ो आहे 4 आहे 4 छा आहे आम आहे जेको 16 खे लॻे थो ऐं 28 खे लॻे थो माना इहो वॾो आहे इन खां पोइ ॿियो को बि अहिड़ो न आहे जेको आम पर असांखे हीअ चए थो तव्हां वॾो पूरो वॾींदड़ लहो पर तरीक़ो कहिड़ो हुजे ज़रबी सूरत वसीले ठीकु आहे मुफ़रद ज़रबी सूरत वसीले माना मुफ़रद जुदा पाण ज़रब कयो पर जुदा लहो ठीकु आहे जुदा लहण खां पोइ छा मुफ़रद जुदा पाण में कयो ज़रब ठीकु आहे मुफ़रद जुदा पाण में कयो ज़रब ऐं जेको जाब अचे उहो छा हूंदो वॾो आम पूरो वॾींदड़ हूंदो ठीकु आहे 16 ठीक है 8 दूं 16 के 4 दूं 8 1 दूं ठीक है 16 जो ही दूं है सही होता मगर जो माइनस तो सब करे 28 के कोड़ो विके जो लगा दो 1 दूं 4 दूं 8 विके जो 7 दूं 14 7 जो 170 हाने ही असा जुदा लतासी हाने के छा करनो है दस की सूरत करनी है तय करे पर 16 जो जुदा लिखूं 16 जो निकाल दरमिया ठीक है 28 जुदा केड़ा दरमिया 7 आने मासा कटा सी जोड़ा ठीक है ये जोड़न तो यो ही जोड़न तो आने बे जोड़ो कोने 7 जो जोड़ो कोने आने बे चार इधर कितना सी दरमिया बे आने ही मुफरदा ये चाहती हो दरबी सूरत वाला तरीका थी माना मुफरद दरबी सूरत वाला तरीके से अंगा दर बराबर 4 4 चाहे वडो आम पूरो वडींदड़ ठीक है माना वडो आहे ऐं आम आहे माना आम मतलब 16 के वडे तो 28 के वडे तो ऐं पूरो वडींदड़ माना पूरो तो लगे को पाछी वगैरह न तो बचे समझिएगा नहीं पूरा हम वो तो ये वो